आईसीसी वर्ल्ड कप 2023 में पाक भारत दंगल जे हवाले सां अॻूणे इंग्लिश कप्तान माइकल एथरटन ऐं इयन मॉर्गन पाकिस्तान टीम मथां भारत खे शिकस्त जी अॻकथी करे छॾी आहे। ताज़ो इंग्लैंड जे अॻूणनि कप्ताननि सां वर्ल्ड कप 2023 जे पाक भारत जे हवाले सां राय पुछी वई, जंहिं ते सभिनी पंहिंजी पंहिंजी सोच सम्झ सां अॻकथियूं कयूं। माइकल एथरटन चयो त पाक भारत मैच वर्ल्ड कप जो सभ खां वॾो मैच हूंदो ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान भारत खे शिकस्त ॾियण में कामयाब थी वेंदो। हुन चयो त जेकॾहिं इहे ॿई टीमूं सेमीफाइनल या फाइनल में हिकु भेरो ॿीहर टकरायूं त उहा वॾी मैच हूंदी ऐं अहिड़ी सूरत में मुमकिन आहे त पाकिस्तान सभिनी खे हैरान करे छॾे। इन खां सवाइ इंग्लैंड जे अॻूणे कप्तान इयन मॉर्गन चयो त ईअं लॻी रहियो आहे त जेका टीम हिन वर्ल्ड कप में सभिनी खे सरप्राइज़ ॾेई सघे थी उहा पाकिस्तान आहे। पाकिस्तान मां सुठी परफॉर्मेंस जी उमेद आहे। यादि रहे त वर्ल्ड कप में रिवायती मुखालिफ़ पाकिस्तान ऐं भारत 14 अक्टूबर ते अहमदाबाद में टकराईंदा ऐं हिन मैच जो इंतज़ारु क्रिकेट जे सभिनी शौक़ीननि खे बेसब्री सां आहे।